नाज़रीन, सिजावल में वधीक 9 माण्हुनि जी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अची वई आहे, जंहिंखां पोइ ज़िले में वायरस में मुब्तला मरीज़नि जो अंग वधी 96 थी वियो। वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सुल्तान फारूकी। जी सुल्तान, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, सिजावल ज़िले में कोरोना जे मरीज़नि जी वाद में तेज़ी सां इज़ाफ़ो अची रहियो आहे। सिजावल ज़िले जे कोरोना जो फोकल पर्सन डॉक्टर इब्राहिम मेमण खां पोइ उनजी संदसि फैमिली आहे, संदसि वालिद आहे, संदसि जेको वालदा आहे, संदसि 3 पुट आहिनि, उहे बि कोरोना में मुब्तला थी विया आहिनि, जंहिंखां पोइ उन्हनि खे बि जेको क्वारंटीना में मोकिलियो वियो आहे। जॾहिं त सिजावल ज़िले जे दड़ो रूरल हेल्थ सेंटर जो MS आहे डॉक्टर अब्दुल ख़ालिक, उनजी बि हालत ख़राब थी वई आहे, जंहिं बैदि उनखे बि हैदराबाद ICU में दाख़िल कयो वियो आहे। सिजावल ज़िले में SOP ते अमल न थी रहियो आहे, जंहिंजे करे कोरोना में वाध थी वई आहे। कोरोना जे मरीज़नि जी वाद में इज़ाफ़े खां पोइ सिजावल ज़िले में सूरतहाल तशवीशनाक थी वई आहे। जी सुल्तान, अवां जी महिरबानी।